नालो छा अथई दा? अब्दुल वहीद दा। काथां जो? लाहौरी माला है बा। नशो कंदो? हाँ बा। छा पीअंदो? इहो ई वज़म पीअंदो हुअमि, वरी इहा हीरोइन में सिगरेट पीआरियूं त इहो मवाली कयूं। हाणे तूं माना नशो जेको करें थो त उहो नशो आम मिले थो या तो ॾुखियो मिलंदो आहे? मिले थो, दरों दर मिले थो, पर हुनजो महांग वॾो कयो अथऊं। अच्छा। हा, जीअं ग़रीब माण्हू माना पूरो न पहुची सघे, पहुचे बि माना काथों फुर लुट करे अचे ऐं अहिड़ी करे जेको माना हुन वाह इहा अहिड़ी ॻाल्हि आहे माना डायरेक्ट नशे वारनि ॾे वञनि, उन्हनि खे माना तंग कनि ॿधिराइनि। हे त असां पाठा था मेड़ियूं, महिनत था कयूं, 3 चक्कर असांखे कराची खणी वियो आहे, उते उछलियो अथई उघाड़ो करे, असां पिनंदा पिनंदा उतां इहो केरु मुला? मुला आहे हे जेको हीरोइन खे खणे थो, हीरोइन खे खणे थो ड्रिगियो इहो उहो खणी हले विया, ॿ चक्कर हलिया विया लाउतन खे छॾे इहो न कनि माना हीरोइन डायरेक्ट बंदि कराए। हीरोइन डायरेक्ट बंदि कराइनि, वॾा असर पइजी विया आहिनि। हर घर में इहा माई कयूं बीठी आहे, हर घर में उहा छोकिरियुनि खे ॾसे थी, जंहिं ते नौजवान छोकिरियूं बि खरीदनि थियूं। अल्लाह नओं नस्ल उहो डॉक्टरियाणी आहे, हिकिड़ी माउ कढ हूंदी अथसि पर न पीअंदी आहे त 10,000 जो त रोज़ हुकनि में ऐं उन्हनि जूं मेबरियाणियूं इहे ॿियूं जेके साण अथसि कार हलाईंदियूं अथसि। एॾी साईं रत में सिहत वारी माउ झले, हुनजो चवणु न वठे, उहा टकर हणे जतों ॾे ईंदी आहे, थेला हुनजा झलियूं। अच्छा, मिलंदी काथे अमन साहब? साईं हे घिटीअ में थी मिले। काथे? इहा चकुले रोड पीर शेर खां हीअं लही बर्फ़ छाप ताणी, परियों बि बर्फ़ छाप आहे, रोड ॿिया रोड जेके लॻनि था, माना नंढड़ा ॿार बि पीअंदे ॾिठा आहिनि? बाबा बेशक ॾिठा आहिनि। स्कूली उन्हनि जा मास्टर बि अचनि था, लेक्चरार बि अचनि था जेके उन्हनि खे मारण, त जतों जा घर कहिड़ा आहिनि, खड़काए उन्हनि खे डंडा था हणनि बाक़ाइदे। नंढड़ा ॿार इहे ॾिठा आहिनि, स्कूली अचनि था उते माना पीअनि था त हिरी विया आहिनि। हाणे हेतिरा ॿार आहिनि जेके 30 रुपया ख़र्ची खणी था अचनि, ॾिसनि था त उहो माना पीअनि था मवालियुनि खे, उहे माना चङा मवाली थी विया आहिनि। झलण पलण खां बि भॼी अॻिते वञनि था, पोइ उन्हनि जा मालिक उन्हनि खे ॻोल्हींदे अचनि था। बाबा इहो जेको लथो आहे शीशो 10,000 जो वरितऊं, उहा 5,000 कढे पई डॉक्टराणी, त उन्हनि छोकिरियुनि चयो सहेलियुनि त 10,000 जो वठो, हर पंधु कंदी आहियां त गाॾी जो तेल जेको आहे महांगो आहे, इन जे करे सहेलियूं बि साणो ऐं हुनखे ख़र्च ॾियाराइण वारियूं पुराड़ी न 1000 रुपए जो ॿिनि जो वठी रहे पई ॾे। ॿियो केरु उहे माना ज़ात जा बरोच आहिनि, अहिड़ी ॻाल्हि अथई। अच्छा, माना शागिर्द आहिनि? शागिर्दाणी आहे, उहा वॾी डॉक्टरियाणी आहे, जंहिंजे कढ हे छोकिरियूं बि सहेलियूं हुनजी। माना उहा माई आहे जेकी उन्हनि खे वठी करे अचे, पीआरे थी, बोतलूं पीआरे थी, हर ख़र्च उहा कंदी आहे। अच्छा, वॾी पर्स हूंदी अथसि जेकी माउ जे हथ में हूंदी अथसि। बाबा असांखे नफ़्स अहिड़ो थी वियो आहे, पीऊं था 20 रुपए इहो शीशो मिले थो, वठी अचे पीऊं था, उहा ई माना वरी लॻल आहे त वरी वञूं था, वरी इहो मेड़े देड़े उन्हनि खे ॾियूं था, वरी 100 जो वरी वठूं था। मिले थो त कयूं था न भाउ, जे न मिलंदो त सोस पलिजी वेंदो इंसान जो, पोइ त जेको आहे सो बसि। भाई इहो मुला जेको खणी थो वञे, ॾाढा मुड़ुसनि जा बि छोकिरा खणी वियो, ॾाढियूं हुननि खे मारा ॾिनई, पिटन्स बि ॾाढो ई था, पर माना इहो बाज़ नथो अचे, माना चए थो त मां अञा न छॾींदुमि, न नस्लु खणंदुसि पियो। वाह इहा हलंदी त 10 साल बि वठी पीअंदासीं, जे इहा बंदि कराइनि त बसि